विगण खां ख़बर शामिल कंदासीं। अॼु चांडियो जी विगण वासियुनि हुकूमत तरफ़ां पेश कयल मनी बजट खे मुकमल तौर रद्द करे छॾियो। विगण वासियुनि तरफ़ां इत्तेहादी हुकूमत जी पेश कयल मनी बजट खे मुकमल तौर रद्द करे छॾियो। 2 महीननि में 3 दफ़ा पेट्रोल जूं क़ीमतूं वधाए ग़रीबनि मथां महांगाई जो भम किराए छॾियो। विगण वासियुनि मीडिया अॻियां ॿुधाईंदे चयो त खाइण पीअण जे शयुनि जा अघ हुकूमरान चोट चाढ़े छॾिया आहिनि। मिसकिन पोरियत मज़दूर तबक़े जा माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी पिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो साई न्यूज़ टीवी पेज खे। महंगाई पए दुकाननि ते को माण्हू ई नथो चढ़े। ॿराड़िया माण्हू ॻोठनि मां निकिरनि कान था। वापारी तबिको हुजे या ॿराड़ीअ जा आवाम हुजे, ॾाढी महांगाई आहे। सभु को परेशान लॻो पियो आहे। हुकुमराननि अफ़सोस सां चवणो पए त हिननि जी कहिड़ी हालत आहे। हे पाकिस्तान जे मुआशी हालात खे बि माना ॼाणनि था, हर हालत खे ॼाणनि था, अवाम खे बि ॼाणनि था। पोइ बि हे ॾींहों ॾींहों इहो कंदा था वञनि त अवाम आख़िर कंदो कीअं? असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां त चऊं था त इन हुकुमराननि जेका हीअ शइ कई आहे, इन ते थोरो कंट्रोल कयो वञे त जीअं अवाम जेको आहे सो कोन मां बेचैनी ख़तमु थिए, माण्हू बचा पंहिंजा विकिणा। जीअं त जेको असांजे नई गवर्नमेंट असांजे मथां ज़ुल्म जा पहाड़ किरिया आहिनि, इहे असांजे बर्दाश्त खां ॿाहिरि आहिनि। अॻ में महांगाई घटि हुई जो वरी राति नए सिर नवां ऐलान करे पेट्रोल खे 24 रुपया वधाए, डीज़ल खे 32 रुपया वधाए, पेट्रोल पौणा 300, डीज़ल पौणा 300 करे छॾियऊं ऐं 200 तक़रीबन 33 रुपया 34 रुपया पेट्रोल करे छॾियऊं। हाणे हालत माण्हुनि जी छा थींदी? इहे माण्हू आख़िर ही अवाम काॾे वञे? हिन महांगाई सां ग़रीब माण्हू कीअं मुंहुं ॾे? असां वज़ीर आज़म खे अपील था कयूं त तूं एसियुनि में ऐं महलनि में रहियो पियो ऐं तुंहिंजे जेब मां पैसा बि नथा निकिरनि, तुंहिंजो ख़र्चु ॿाहिरियां थो। कशकूल खणी इन्हनि खे पिनण जी आदत पइजी वई आहे। इन्हनि खे इहा हेर आहे। असुल ॻाल्हि इहा ई आहे त असांजे मुल्क में त हर शइ त ख़तमु थी वई आहे। ग़रीब खे नथा छॾनि त पोइ ग़रीब सुकून जो साहु खणे। हिननि असल में सॼो प्रोग्राम ई आहे इन जे करे आहे त जेको ग़रीब आहे, पोरियत मज़दूर तबिको आहे, उहो मरे। उन जे लाइ हीउ मुल्क न आहे। हे सरमाएदार आहिनि। हूअं चवनि पिया त इमरान खान वॾो ज़ालिम आहे, उन जेको आहे एतिरियूं टैक्सियूं आहियूं। हाणे हिननि एतिरे क़दुरु पेट्रोल डीज़ल हर शइ जेको आहे महांगी करे छॾी आहे त ग़रीब जो त जीअण जेको आहे अज़ाब थी वियो आहे। हिननि जे ॿाहिरि मुल्कनि में जेके